इंसाफ खपे असांखे गवर्नमेंट वास्ते हुक्मराननि खे अर्ज़ु आहे असांजी मदद कयो। सदर साहब आसिफ ज़रदारीअ खे अर्ज़ु आहे बिलावल साहब खे अधी फरिया खे असां मज़लूम क़ौम सां इंसाफ़ करे असांजा ज़ुल्म आहे 50 धाड़ेल वठी असांजे ॻोठ ते असांजे ॻोठ खे यरगमाल करणु थो चाहे असांखे धमाणुनि खे चेमोरियुनि खे लॾाईंदो साहब खे ज़रदारी सदर साहब खे असांजो अर्ज़ु आहे असांजी मदद करे। मां हर मोड़ ते तव्हां सां गॾु आहियां इंतिज़ामी हवाले सां कानूनी हवाले सां मां SSP सां तव्हांजे साम्हूं ॻाल्हि की अथमि DIG साहब सां बि ॻाल्हायां थो। मां चाहींदुसि त कानून जे ज़रिए मसइलो हल थिए जाननि जो वधीक ज़यान न थिए हिकिड़े नुक़सान खां पोइ अञा बि माण्हू अचूं वेठो आहे 50 मां DIG साहब सां बि ॻाल्हायां असांखे तहफ़ुज़ खपे हिकु असांखे औज़ार खपनि या असांखे पुलिस चौकियूं SP साहब जे मथां वॾा प्रेशर आहिनि नौजवान आहे उहो इन शइ खे नथो सम्झे। DIG साहब खे तव्हांखे असां ॿाहूं था वठूं IG साहब सां ॻाल्हायो असां मज़लूम आहियूं असांजा ज़ुल्म आहे असांखे तहफ़ुज़ खपे असां वेड़ाकू न आहियूं का बि गिरफ़्तारी न थी आहे का बि हुननि जे ॻोठनि ते रेट न थी आहे उहो असांखे बार धमकियूं थो ॾिए त तव्हांजो ॻोठ मां लॾाईंदुसि तव्हांजी 4 ॻोठा घणे जा आहिनि असांजो हिकिड़ो ॻोठ आहे। मां वैल्यू सखर बाबा जे केस जी हाज़िरी लॻली कोर्ट में हाणे वापसि आयुसि नवंदरे पहुतो आहियां त के मोरिया फ़क़ीर वीचारा वेठा आहिनि दोस्त असांजा पाड़ेसरी एहतिजाज कयूं को लाश रखियूं कल्ह को जो मर्डर थियो आहे को चौथो सो दोस्त चवनि था असां तमामु वॾी ज़्यादती आहे ऐं 3 दफ़ा पहिरियों क़तलु थियो आहे चौथो ई थियो आहे माण्हू हिकिड़ो अलॻि अगवा थियल आहे राति को तव्हां बि आया हुन तव्हां बि को राति हिननि वटि मिलिया हुयो हिननि दोस्तनि जो इहो चवणु आहे त असीं पहिरियों त असांजो फौरी तौर ते माण्हू जेको अगवा आहे उहो वापसि मिले ऐं ओॾो को गिरफ़्तारियूं वग़ैरह थियनि ताकी जेको नुक़सानु थिए थो उनजो को सदेबाब थी सघे। हेलो हाँ नवंदेरो जीअं ई बाईपास खां अचूं था पिया लाड़काणे जी तरफ़ त मेन नवंदेरे ते लाश पे रखियल आहे काफ़ी माण्हू वेठा आहिनि 200 माण्हू आहिनि मोरिया फ़क़ीरनि जा सभु हिते वेठा आहिनि वीचारा। इंसाफ खपे इंसाफ खपे IG साहब को इंसाफ खपे DIG साहब को इंसाफ खपे असांखे कंहिंखां असांजा इंसाफ खपे असांखे गवर्नमेंट मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।